जी गहराइनि सां भलीकार चऊं था। टंडो मोहम्मद खान में लतीफ़ जो ॼाणो, लतीफ़ जो बापू साईं अब्दुल करीम सोमरो खे हिन पिंडाल में अचण ते दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। अची जे हिकार मूं सारींदे सुपरी त पेरें धरियां पिंबड़ियूं हंध विछाया वार साजन सब जमाल गोली थी गुज़ारियां। भाई पेश करण जे लाइ आउं दावत ॾींदुसि मुस्कान पब्लिक हाई स्कूल जी शागिर्दियाणी आहे मुस्कान। अवांजी ज़ोरदार ताड़ियुनि में अस्सलाम वालेकुम। वो मिया हो बोला हो वो म्या मुहिंजो मुल्क मलीर मुहिंजो मुल्क मलीर हो जॾहिं मखियां विसारियां मुहिंजो मुल्क मलीर मुहिंजो मुल्क मलीर हो जॾहिं मखियां विसारियां मुहिंजो मुल्क मलीर मुहिंजो मुल्क मलीर मलीर हो जॾहिं मखियां विसारियां मुहिंजो मुल्क मखण माखियुन रे खाद्यतनी जो शल जीवे मखण माखियुन रे माखियूं मखणा मखण माखियुन रे खाद्यतनी जो शल जीवे ओ खाइन खंडू खीर खीर वे खाइन खंडू खीर खीर हो जॾहिं मखियां विसारियां मुहिंजो मुल्क मलीर मुहिंजो मुल्क मलीर हो जॾहिं मखियां विसारियां मुहिंजो मुल्क अदियूं शाहनि में मुर्शिद घोट लतीफ़ छवे अदियूं शाहनि में अदियूं हो मिया अदियूं शाहनि में मुर्शिद लाल लतीफ़ छवे ओ हामी थी रे पीर पीर वे हामी थी रे पीर पीर हो जॾहिं मखियां विसारियां मुहिंजो मुल्क मलीर मुहिंजो मुल्क मलीर हो जॾहिं मखियां विसारियां
मुंहिंजो मुल्क मली पटन पहिरीं जसवे वॻा न वणने शाल जीवे पटन पहिरीं जसवे पहिरीं जसवे पटन पहिरीं जसवे ओला पटन पहिरीं जसवे वॻा न वणने शाल जीवे ओ लोया पाणी थम लीर लीर लोया पाणी थम लीर लीर हो जॾहिं मखियां विसारियां मुंहिंजो मुल्क मलीर वे मुंहिंजो मुल्क मलीर वे हो जॾहिं मखियां विसारियां मुंहिंजो मुल्क मलीर वे वेठे जिनी वट दुखंदो दूर थिए तू तनी सी कट ओड़ा दे पकड़ा आऊं हाणे दावत दींदुसि डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर राजा निसार अली मेमन साहब के त पाण अचन ऐं आयल मेहमानन के भली कार चवन अवां जी जोरदार ताड़ियुनि जी गूंज में राजा निसार अली मेमन साहब औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वगर कयो वतन पिर्त नचनिन पाण में वगर कयो वतन पिर्त नचनिन पाण में पसो पखियड़न माणाए मेट गणो इंतहाई क़ाबिल एहतराम मुझे मुर्शिद साईं इन महफ़िल जो मेहमान ख़ास सैयद रसूल बख्शा साहब इंतहाई मान वारो असांजो रहनुमा रहबर साईं सरवर मल्हा साहब इंतहाई क़ाबिल एहतराम साईं अब्दुल्ला मल्हा साहब इंतहाई क़ाबिल एहतराम साईं जहांगीर साहब इंतहाई क़ाबिल एहतराम साईं सोलंगी साहब साईं नज़ीर मेमण साहब डॉक्टर असांजो प्यारो भाउ दोस्त मुझो प्यारो भाउ अनवर पाराबी साहब इंतहाई क़ाबिल एहतराम साईं अलाड़िन मल्हा साहब ऐं मुझो प्यारो दोस्त नोमान साहब मुझो अदियूं मुझो भेणूं जेके डायरेक्टरेट मां आयूं आहिनि अदी शकीला अदी सबाहत अदी आसमा ऐं मुझो प्यारो उस्ताद मोहतरम साईं अब्दुल करीम सुमरो साहब ऐं ॿिया हिते मौजूद वेठल महिमान मुझो अदियूं मुझो भेनरूं जज साहिबान ऐं साहबी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मुझा प्यारा वारो अस्सलाम वालेकुम। जीअं त ही प्रोग्राम लतीफ़ शनासाई नालो ही जंहिंजो लतीफ़ शनासाई हुजे इहो सिलसिलो जेको आहे साईं रसूल बख्शा साहब 2015 खां इहो सिलसिलो स्टार्ट कयो जेको अॼु ॾींहुं ताईं क़ाइमु ऐं दाइमु आहे इंशाअल्लाह ताला इहा प्रोग्राम्स हलंदा रहंदा फ्यूचर में। हिन प्रोग्राम जो मक़सदु जेको आहे उहो असांजे ॿारनि खे स्टेज प्लेटफॉर्म प्रोवाइड करणो आहे त हू पंहिंजे हिसाब सां पंहिंजे टैलेंट खे उजागर कनि ऐं लतीफ़ जे पैगाम खे आम कनि छो जो ॿारड़ा ई असां वटि हिकिड़ो अहिड़ो मीडियम आहे छो जो अॻियां हली मुआशिरे खे इन्हनि खे संभालणो आहे मुआशिरे जो हिकिड़ो अहम हिसो थींदा फ्यूचर में त हींअर खणी इन जी ग्रोन अप जेका आहे उहा असांजे मुर्शिद साईं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जे फ़िक्र सां हुअणु खपे छो जो अॼु जंहिं स्टेज ते मुआशिरो पहुची चुको आहे वो इंतहाई बदहाली जो जेको मंज़र पेश करे रहियो आहे सब्र बर्दाश्त मोहब्बत प्यार ये सब शयूं असां खां जेके घटि थी वियूं आहिनि असांजे मुआशिरे में
इन्हनि शयुनि खे बिल्डअप करण जे लाइ जेको आहे सो लतीफ़ जो पैगाम जेको आउं सम्झां थो हिकिड़ो बहितरीनु आहे। ऐं आउं खणी ईअं चवां त क़ुरान जो जेको सिंधी में अगरि तर्जुमो आहे त उहो लतीफ़ सरकार जी शाइरी आहे। ऐं इन प्रोग्राम सां जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त 2015 खां जेको हीउ प्रोग्राम हले पियो, हिन प्रोग्राम मां असांजा एतिरा शागिर्द जेके मेन स्ट्रीम मीडिया में जेके हींअर उते कमु पिया कनि, लतीफ़ शनासाई जे हवाले सां, पार्कू जे हवाले सां कमु पिया कनि, ऐं इलाही जेके असांजा जेके शागिर्द आहिनि उहे मुख़्तलिफ़ मीडियाज़ जे हवाले सां ही पंहिंजो टैलेंट जेको हिते हिननि पेश कयो हो, उहे हाणे जेको आहे उनखे माना पज़ीराई बि मिले पई वर्ल्ड ते, पाकिस्तान जे हवाले सां, सिंध जे हवाले सां, दुनिया जे हवाले सां पज़ीराई मिले पई। ऐं इहो ई असांजो मक़सदु आहे त ॿार हितां जेको निकिरे ऐं उहो पंहिंजे मुआशिरे में को मुस्बत जेको आहे असरु छॾे। ऐं हिकु दफ़ा वरी बि सभिनीनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जेके पंहिंजा क़ीमती वक़्तु कढी हिन महफ़िल में आया, हिन प्रोग्राम में आया, ऐं हुन सां गॾु आउं पंहिंजी टीम जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। तेलका टीम डिवीज़न जी टीम हुई, सॉरी डिस्ट्रिक्ट जी टीम हुई, तेलकनि जी टीम हुई, जेके मेंबर्स आहिनि जेके बि आहिनि, ऐं उन्हनि खे जे तहे दिलि सां उनजो शुक्रिया अदा करियां थो। महिरबानी। सही जो बंदी जॾहिं सजण सफ़र हलिया, रुआं रहन सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े जीअं ॿियो बणिजारो ओए रही। तक़रीब खे अॻिते हलायूं था। हाणे सिलसिलो आहे तक़रीरुनि जो, मुक़ाबिलो आहे तक़रीरुनि जो, जंहिंजे लाइ आउं दावत ॾींदुसि बुरड़ी शाह करीम जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सईदपुर जे शागिर्द सलमान अली खे त पाण अचनि ऐं तक़रीर कनि। तव्हांजो ज़ोरदार ताड़ियूं। सलमान अली जंहिंजो तालुक़ु आहे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सईदपुर सां। जनाबे सदर, मुझा मानारा उस्ताद साहिबान, आयल मेहमानों ऐं मुझा जरा प्यारा शागिर्द साथियों, अस्सलाम वालेकुम। जनाबे सदर, आप जी तकरीर की शुरुआत इन शेर सां कंदसि। अलस्तु बिरब्बिकुम जरे कर पयो, अलस्तु बिरब्बिकुम जरे कर पयो, कालू बला कल्ब सी तरे तित चयो, तही वेर कयो वचन वेड़ी चन्न सी। आली जनाब मोदी सामी अज आवां जे क्या हिकड़ो मौजू पेश करण चाहियां तो जेको असांजी सिंधी अज़मत शालती या फलसफे उनमें औरत जी हसियत खे उजागर करे तो। शालती जेके सिंध जो रूहानी शाइर ऐं सूफी जो लक़ब मिलियो आहे, पर पंहिंजी शाइरी में औरत जी इज्जत खे इंतहा दुनिया ताईं पहुचायो। जनाब सदर, शालती जी शाइरी में औरत के कमजोर या मामूली किरदार में नजर नथी अचे, बल्कि वो कहिड़ी सोनी आहे जेका जिंदगी जे मैदान में मर्दन खां वधीक साबित कंदी आहे, अज़म जो मुज़ाहिरो कंदी आहे। जनाब सदर, शालती जो फ़लसफ़ो असांखे औरत खे एतिराम जी नज़र सां ॾिसण जो दर्द ॾिए थो। शालती जे सुरमीन जहिड़ो सचोई, मारोई, सोनी ऐं नूरी उन्हनि सभिनी जो मिसाल वठो। उन्हें जो अज़म, उन्हें जो हौसलो, उन्हें बेलास मोहब्बत सां मिलिया इकलाकवाल मिसाल आहे। जनाब सदर, सारे सारात में जा भिड़े वतने मिया, जनाब सदर, सारे सारात में जा भिड़े वतने मिया, हलो तो कुछ सोनी है जंतर न्याणी मिया, देखे रातों नीह प्यारी मन में। जनाब सदर, छा सा ससी के विसारे सघूं था? न जेका पंहिंजे महबूब उनूर पान द्वारा रस्ते ते पंध कंदे पंहिंजे सभिनी तकलीफ़ुनि ऐं मुसीबतनि खे छुड़े छॾींदी आहे। ससु जी मोहबत ऐं हिम्मत शालती जे फिकर जो अक्स आहे, जेका असांखे सेखारे थी सची मोहबत में ताक़त, बर्दाश्त ऐं अज़म मौजूद आहे। जनाब सदर, उठ वेरी और ठार वेरी वेरी दिन देर, उठ वेरी और ठार वेरी वेरी दिन देर, चौथो वेरी वाओ जो जे लजा कुलवा केर, पंजो वेरी सिज जो जे उलही गई अवेर, छो वेरी छपर जो जे सा कयान सेर, सतो वेरी चंड जो खिड़ो न वेरी वेर, बाहिरी जी वेर झड़ो करा छपरे। जनाब सदर, मारी के ॾिसो उन वतन सां मोहब्बत ऐं इज्जत खे दुनिया जी कंहिं दौलत खां मथां समझो। जॾहिं उमर मारी के पंहिंजे महल में रखियो, जे अंदर जो इश्क ऐं वफ़ादारी रोशन थी वई। मारी जो किरदार असांखे ॿुधाए थो, हिकु औरत पंहिंजे असूलनि ऐं वतन जी मोहबत लाइ कंहिं हद ताईं वञी सघे थी,
चाहे वो इज्जत मोहब्बत ऐं अज़मत जो इख़लाक़ वारी मिसाल आहे। जनाब सदर, बादशाह वतन के आऊं जे तुम आस, बादशाह वतन के आऊं जे तुम आस, भोर मुझी सुमरा कज पवारन पास, निज दादाने दे जे मजा वले नवाज, मिया इतिहास जे वने मर मलीर दी। जनाब सदर, और इन शालत जी अजीम हस्ती पंहिंजे शहर ते और छा बयान करा वो पानी पने बेतन में ये चई वियो आहे, जे तो भेत माया से आयो तो आए नियम मन लाए बिना सने पार रे। मेहरबानी। इहो सईदपुर जो शागिर्द सलमान अली खाए न कटण हार चंदन जा चूपा करे, अगर ओडो न वञे सिरखंड लहे न सार, लाणीअ जी लगार मयो मतारो पियो। हाणे टंडे गुलाम हैदर तहलके टंडे गुलाम हैदर जे गवर्नमेंट बॉयज हाई स्कूल कबूल किरियो जे शागिर्द ज़काउल्लाह किरियो खे दावत आहे त पाण अचनि ऐं तकरीर कनि। अवां जी ज़ोरदार ताड़ियूं ज़काउल्लाह किरियो जंहिंजो ताल्लुक़ आहे गवर्नमेंट बॉयज हाई स्कूल कबूल किरियो सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुरमो सफेदीअ जो जॾहिं पातो जिन, सुरमो सफेदीअ जो जॾहिं पातो जिन, तॾहिं ॾिठी तिन अच्छाई आलम जी, तॾहिं ॾिठी तिन अच्छाई आलम जी। मोअज़्ज़िज़ आयल मेहमान ऐं मुंहिंजा इज़त भरिया उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा मोहब्बत भरिया शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। जिए लतीफ़ असांजी जी जल सिंध जी सींध जेका अजरक जे रंगन जी कुदरत जे खास करम सां आबाद आहे, तीअं जी जल सिंध धरती ते कुदरत जो खास करम आहे। हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह जेको सॼे आलम लाइ दुआगो आहे। साईं सदाई करीम ते सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करें। वरी लतीफ सरकार जी शायरी में फितरत जा सब रंग निर्भर आहिन, उन सभी रंगन मां एक अजीम रंग है औरत जी अजमत। लतीफ सरकार औरत जी अजमत जो कायल है। लतीफ सरकार औरत के मजलूम सजो है ऐं शाह साईं मजलूमन जो हमदर्द है। शाह साईं जी पंहिंजी शायरी में पंहिंजे सतनि सुरमनि जो जिक्र कयो आहे। लीला जा हीला हुजन या मूमन जा माना हुजन या सोणीअ जा सद या ससीअ जा सूर ऐं पंध हुजन या सोणीअ जा सद हुजन, मारीअ जी वफा हुजे नूरीअ जी निवड़त हुजे। मतलब त शाह साईं औरत जे हर नाज़ अंदाज़ जी सराह कई आहे। दुनिया जे हर अदीब ऐं शाइर औरत खे माशूक सॾियो आहे, पर शाह साईं औरत खे माशूक भी सॾियो आहे त आशिक भी सॾियो आहे। विलियम शेक्सपियर औरत के बेवफा सॼो है। अरे बेवफाई तुझो बे नालो औरत है, पर शाह साईं मिठड़ो शाह साईं प्यारो शाह साईं सोनो शाह साईं मारी हुजे या ससी हुजे या सुहिणी हुजे या मोमल हुजे या सोरठ हुजे, पर औरत के वफा जो अजीम मिसाल सॼो है। औरत खूबसूरत है, औरत आशिक है, औरत माशूक है, औरत मेहनत ऐं जदोजहद जो अजीम मिसाल है। औरत तखलीकार है, औरत वफा जी मूरत है। औरत सुन सच सहब सुरहान वफा दुआ सुबत ऐं मेहनत जो अजीम देवी है, जंहिंजो हक़ है तो उनजी पूजा कजे। अज हाला हवेली जी मिट्टी जो मोती अज बिरशा ते चोॾहं जे चंड वांगे पे चमके। मुंह से डिठा मां जिन डिठो पिरी के आखिर में विहण का पहिरीं शाह साईं जो पैगाम असां शागिर्दनि जे लाइ आहे त ततीअ ततीअ का कान्हे वेल विहण जी, ततीअ ततीअ का कान्हे वेल विहण जी, मता थिए ऊंदा पेर न लही पिरी जो, मता थिए ऊंदा पेर न लही पिरी जो। जिए लतीफ। इहो ज़काउल्लाह कीरियो हुन तारे हुन हंध हित मोजा सुपरी सजण माखीअ बंद ओड़ा थियन न करई। तहलके टंडे मोहम्मद खान जे गवर्नमेंट बॉयज़ कैंपस हाई स्कूल सूमरा मल्ला जे शागिर्द मोहम्मद सिद्दीक ज़ौर खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे
ऐं अव्हां खे पंहिंजे मुनफ़रिद अंदाज़ सां महसूस करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम। अव्वल अल्लाह अलीम आला आलम जो धनी कादिर बहने कुदरत सी कायमा कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सच्चो धनी चई हम हकीम करे पान करीम जोड़ जोड़ जहान जो। काबिल एहतराम मानरा उस्ताद साहिबान ऑफिसर्स ए प्यारा शागिर्द साथियों अस्सलाम वालेकुम। जी तजो को प्रोग्राम लतीफ शनासाई हवाले से मुनक्कद कयो वियो आहे। अमनी जे हवाले से चंद लफ्ज़ गलहनस संत जे सदा हयात शायर शारन जे सरताज शाह अब्दुल लतीफ भिटाई 1162 हिजरी बमुताबिक 1699 ईस्वी में हाला हवेली में जन्म वरतो। शाह साहब सजी सिंध पहले पंध सफर कयो हर इलाके जो अहवाल पंजी शायरी जे अंदाज में बयान कयो थस। शाह साहब थे इल्म मुदनी हो हिट जे घोट लखन लतीफ हिन सिंध धरती जे जरे जरे के पखे ॾिठो। शाह साहब थर जी वारी के समूची सीर के दरिया जी मौज के डूंगर जी दाट के ककरन जी करार के सनस कलम लोके ठानो थस। हिन सिंध धरती जे असीम शायर शाह अब्दुल लतीफ भिटाई ससुई जा सूर पुन्हो जा पूर लीला जो लीलैंड चने सर जो चाग उमर जे महलातन मारी जी झुपड़ी तमाची जी चाहत नूर जी निमाड़ा पानी शायरी जे अंदाज में बयान कया थस। लतीफ जो किरदार मारी उनशे जी सुञाणप है मारी उनशे जी अलामत है जिका कहे वो लोभ लालच जे अॻियां न झुकी। सोन बराबर सगड़ा मारू सदा मुंह सोन बराबर सगड़ा मारू सदा मुंह पटोला पहमार के उम्र अछम तू पटोला पहमार के उम्र अछम तू वरलोई जेलू दादानंद नाम जा। शाह साहब जो पैगाम प्यार मोहब्बत अमन जो पैगाम शाह साहब करबला जे शहीदन के याद कयो सनत शायरी में वो रोहन रंग समायल आहिन जगह पढ़न सा हेकड़ा जो हको लगे थो ॿियनि खे बख लगे थी तो ही जी तमार पैदा थिए थी अल्लाह जो रसूल जो इश्क दिल में भरजी वने थो वहदहू ला शरीक लहू ही हेकड़ा ही हक ॿियनि खे बख जिन जो से वसिया मतलब जगह दुश्मनी के दोस्ती में तब्दील कर था उहे मानो दुनिया में कामयाब आहिन। तवा सचल सामी सांची के जरूर पढ़ो हो पर जे शाह के न पढ़ो ते कुछ न पढ़ो। आखिर में पंहिंजी तकरीर जी पुजाणी शाह जिन शेर सकनस let it billah water call there is no time for resting now least upon you darkness grow and find you not footprints of friend तती थधी का काने वे लवहण जी मता थिए उंधा पैर नहीं फिरी जो। ई न मारुन रीत जे सेण मटाइन सोन ते अची उमर कोट में कंदिस कान कुरीत पखन संदे प्रीत माड़न सी न मटिया